नाज़रीन, कंदकोट में अफ़सोसनाक ख़बर आहे जो अवां सां शेयर कयूं पिया। कंदकोट जो सीनियर सहाफ़ी ग़ालिब बलोच दिमाग़ी फाले जे झटके सबब लाॾाणो करे वियो। सीनियर सहाफ़ी ग़ालिब बलोच के वारसन गणती जोगी हालत में गुज़िरियल ॾींहुं कंदकोट अस्पताल खां सखर अस्पताल मुंतक़िल कयो, जिते हू वफ़ात करे वियो। सीनियर सहाफ़ी ग़ालिब बलोच जी जनाज़ा नमाज़ अॼु 1 बजे कंदकोट में जामिया दारुल फ़यूज़ में अदा कई वई। जनाज़े नमाज़ में सियासी समाजी तोड़े सहाफ़ी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। सीनियर सहाफ़ी जी वफ़ात ते सहाफ़ी हल्के में सोग छाइण लाइ सीनियर सहाफ़ी ग़ालिब बलोच जी वफ़ात ते कंदकोट प्रेस क्लब पारां 3 ॾींहं सोग जो ऐलान कयो वियो आहे। सहाफ़ी ग़ालिब बलोच कंदकोट प्रेस क्लब जो सीनियर मेंबर हो। होॾां GTN न्यूज़ सथ सहाफ़ी ग़ालिब बलोच जे अचानक लाॾाणे ते मरहूम जे वारसनि सां ॾुख ऐं ताज़ियत जो इज़हार कयो आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।